पाण हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हल अंतुम तारिकुली साहिबी, छा तव्हां मुंहिंजे साहिब ऐं मुंहिंजे साथी खे छॾींदो। यानी सईदना सिद्दीक़ अकबर जे बारे में फरमायो, ईअं फरमायूं हल अंतुम तारिकुली साहिबी, तव्हां मुंहिंजे साहिब खे छॾींदो। छो त साहिब हुनखे क़ुरान शरीफ़ बि चयो इज़ तक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्न अल्लाह माना, तूं पंहिंजे साहिब खे चए पियो ला तहज़न, तूं गम न कर। ए नबी यादि करो उहा ॻाल्हि। त हिकिड़े भेरे रिवायत में अचे थो सहाबा किराम में कुछ इख़्तिलाफ़ात थी पिया बाहमी, किन साहिबन सगोरन हज़रत सिद्दीक़ अकबर सां नाराज़गी जो इज़हार कयो तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे तंबीह कई, फरमायूं हल अंतुम तारिकुली साहिबी, छा तव्हां मुंहिंजे साहिब खे छॾे ॾींदो। फरमायूं लौ इत्तख़ज़्तु ख़लीलन लत्तख़ज़्तु अबा बकरिन ख़लीलन वलाकिन ख़लीली अल्लाह। फरमायूं जेकॾहिं मां कंहिंखे दिलि में अंदरि जाइ ॾियां हा, दिली दोस्त कंहिंखे बणायां हा, त जेकर मां दुनिया में अबू बकर सिद्दीक़ खे बणायां, पर लेकिन दिलि में हिकिड़ी जाइ आहे, सिर्फ़ु उहा जाइ आहे अलाह जी। तंहिं करे उन जाइ में मां हिनखे आणे नथो सघां, तंहिं करे मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो दोस्त आहे, सचो साहिबु आहे, बाक़ी हाणे ख़लील त मां हुनखे नथो करे सघां, छो त ख़लील त अलाह आहे हिकिड़ो, माना दिलि में जॻह हिकिड़ी आहे, दिलि में बजायूं नथी।